जमियत इस्लाम उलमा जमियत उलमा इस्लाम जे तरफा धरणो लगायो वियो आहे। यूसी बेर जे चेयरमैन सां गॾोगॾु यूसी बेर जे अवाम जो चवणु आहे त 5 महीननि खां ज़ाती करे यूसी बेर जी बजट बंदि कई वई आहे। उन हवाले सां अचो त हिते धरणे में चेयरमैन समेत अवाम मौजूद आहे। उन्हनि सां ॻाल्हायूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। चवणु चाहियूं था त तासुब जे बुनियाद ते यूसी बेर जी बजट बंदि कई वई आहे। जेके बजट असांजे अचे थी पई उहा असां उन यूसी में ख़र्च कयूं था पिया ऐं हिननि जो चवणु आहे त इन मां असांखे कमीशन ॾिनी वञे। कमीशन ॾियण जे करे बार बार साईं खे चवां असांजे यूसी जा फंड बंदि कया वञनि था पिया ऐं ख़ासि तौर ते उहे असांजा वॾेरा शाही जिन इन यूसी जे अंदरि शिकस्त खाधी आहे उहे सरगर्म थी विया आहिनि ऐं आला इख़्तियारनि खे इस्तेमालु करे ऐं असांजे यूसी जा बुनियादी हक़ जेके आहिनि पामाल कया था वञनि पिया। सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि जी महिरबानी, असां इन शइ खे इंतकामी कार्रवाई था सम्झूं, छो त तव्हांखे ख़बर आहे त ज़िले कंबर शहदाद कोट जे अंदरि 52 यूनियन काउंसिल आहिनि। तंहिंमें 51 पीपल्स पार्टी जे चेयरमैन आहिनि। हिकिड़ो यूसी आहे जेका किताब जे वोट ते पीपल्स जमियत उलमा इस्लाम खटी आहे। उन सां बि इंतकामी कार्रवाई कई पई वञे, उनजी बजट रोके करे उनजे अवाम खे ऐं उनजे जेके उते गरीब मारूअड़ आहिनि उन्हनि सां वेसाघाती कई पई वञे। जमाल मुस्तफ़ा तुनियो साहब तमाम सुठा कम कराया आहिनि असांजी यूसी जे अंदरि। ॾिसो था त यूसी जा सभु जो सभु दोस्त यूसी जो गरीब अवाम हर ॻोठ जा माण्हू हर इलाइक़े जा माण्हू हींअर एहतिजाजी मुज़ाहिरे में वेठा आहिनि। उन्हनि जा कम नथा थियनि, लाज़िमन अवाम प्रेशर में ईंदो, अवाम देश में ईंदो, पंहिंजा हक़ वठंदो ऐं तक़रीबन 4-5 ॾींहं थी विया आहिनि असां सां कंहिं बि क़िस्म जो मुतालबो न आहे कयो वियो। हाणे हिते वेठा आहियूं त डीसी साहब आयो आहे, डीसी साहब जो नुमाइंदो आयो आहे त तव्हां असां सां मिलो, महिरबानी कयो ऐं तव्हांजो जेको बि मुतालबो आहे तव्हां असांखे ॿुधायो। लेकिन 5 महीननि खां वठी करे असांजी यूसी जी बजट खे बिला जवाज़ बंदि कयो वियो आहे। असांजो ॻोठ, असांजा शहर, असांजी सॼी यूसी जो हर हिकु ॻोठ हींअर गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। पंहिंजे किताब जे निशान ते खटी आहे। 5 महीननि खां वठी यूसी बेर शरीफ जा फंड बंदि आहिनि। बेर शरीफ खां अलावा पूरे तालके जे अंदरि तमाम यूसीस में जेके असांजे जमीयत उलमा इस्लाम जा काउंसलर आहिनि उन्हनि जा बि मुकम्मल अॼु ताईं फंड बंदि आहिनि ऐं बक़ाया जेके बि अवाम जे मथां चेयरमैन आहिनि यूसीन जा उहे बि अॼु ताईं रुपयो ख़र्च करे सघिया आहिनि। अवाम जा सारा फंड बंदि कया वेठा आहिनि। नाज़रीन, तव्हां मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं ऐं उन सां गॾोगॾु यूसी बेर जे चेयरमैन साहब जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई मौक़िफ़ आहे त यूसी जी बजट बहाल कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक ऐं इहे धरना जारी रहंदा। BTV न्यूज़ सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो, कंबर।